जय झूलेलाल दोस्तों, मां आहियां प्रेम भारती है। ऐं तव्हां सभिनि खे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी थिए त असांजे सिंधी समाज जेका हींअर तरक़ी कई आहे, जंहिं हिसाब खां इंडस्ट्री में जेका एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे पंहिंजी जेका, उन में नवां नवां सॉन्ग्स ऐं नवां नवां पिक्चरूं वेब सीरीज़ अचनि थियूं। त पिंकी मायदासानी, जी हाँ दोस्तों, जेका सिंधियुनि जी ज़बरदस्त रॉक स्टार आहे हिकिड़ी, उन हाणे हिकु गानो हींअर लॉन्च करे था वञनि। त उहा हाणे हिकु गानो लॉन्च करण था वञनि जंहिंजो नालो आहे टिंगलिंग। जी हाँ दोस्तों, तव्हांखे पहिरियों दफ़ो के अहिड़ो गानो आयो आहे जेको सगाईअ जे मथां बेस आहे, ऐं उहो 2 मई ते लॉन्च थींदो। इन खे तव्हां पिंकी मायदासानीअ जी ऑफिशियल यूट्यूब चैनल ते बि था ॾिसी सघो ऐं सिंधीवुड ते बि था ॾिसी सघो। जी हाँ दोस्तों, इहो गानो सिंधीवुड फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल ते बि ईंदो ऐं तमामु सुठी सुठी चैनलुनि ते ईंदो। त बसि वेट कजो, 2 मई ॾिसणु न भुलिजो टिंगलिंग पिंकी मायदासानी जे आवाज़ में। तव्हां सभिनि खे जय झूलेलाल।